अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां आहियां ज़ाहिद अली थहीम। तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल। दोस्तों अॼु जी ही वीडियो उन्हनि दोस्तनि जे लाइ ख़ासि आहे जेके किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई जा परस्तार आहिनि ऐं फरज़ाना बहार जे आवाज़ खे पसंदि कंदा आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फरज़ाना बहार ऐं किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई जो गॾु हिकु ड्यूट सॉन्ग अची रहियो आहे। दोस्त सोचे रहिया हूंदा त ही आख़िर कहिड़ी प्रोडक्शन में अची रहियो आहे ऐं कहिड़े स्टूडियो ते रिकॉर्डिंग थियो आहे ऐं हिन जो चीफ सिलेक्शन केरु आहे। दोस्तों इहो मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। इन खां पहिरियां जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कॉमेंट्स कयो। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त फरज़ाना बहार जो न्यू सॉन्ग जेको अची रहियो आहे गज़ल इंटरप्राइज़र में अची रहियो आहे ऐं हीअ रिकॉर्डिंग थी रहियो आहे इरफान समय जे स्टूडियो ते ऐं हिन जो चीफ सिलेक्शन आहे ज़ुल्फ़कार मंगी। इन जो चीफ सिलेक्शन आहे ज़ुल्फ़कार मंगी, जेको तमामु जल्द गज़ल इंटरप्राइज़र में ही सॉन्ग अची वेंदो। दोस्तों अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कॉमेंट्स कयो ऐं सब्सक्राइब कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।